चिल्ड्रन असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं। ही हिकिड़ी अवेयरनेस वॉक आहे असांजी जेका DC ऑफिस मां स्टार्ट थी आहे, जेका प्रेस क्लब ताईं वेंदी ऐं हिन में असां सां तमामु उस्ताद साहिबान, ॿार, स्टूडेंट्स ऐं तमामु सिविल सोसाइटी जा तहलका, वेलफेयर, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर बि साण आहिनि। अच्छा, हिन जो जेको मेन एसेंस आहे उहो इहो आहे त असां पंहिंजे ॿार में अवेयरनेस क्रिएट कयूं, छो जो असांजे मुआशिरे में काफ़ी अहिड़ा सोशल इवल्स आहिनि, त उन्हनि खे प्रिवेंट करण जे लाइ हिकिड़ो त उन्हनि जो जेको पंहिंजे पेरेंट्स सां रिलेशन आहे उनखे एतिरो इंटीमेट कजे, एतिरो हू फ्रैंक हुजनि पंहिंजे वालदेन सां, ताकी का बि शइ उन्हनि सां ॿाहिरि थिए थी त हू उन्हनि खे शेयर करे सघनि। गुड टच इहो आहे वर्ल्ड चिल्ड्रन्स डे। चिल्ड्रन मां मुराद असांजा जेके ॿार आहिनि उहे ऐं ॿारनि जा जेके हक़ आहिनि या उन्हनि जे हक़नि जो जेको तहफ़ुज़ आहे, हीअ जेका रैली कढी वई आहे इन जे जेको आहे न मयार सां कढी वई आहे, ताकी असां एजुकेट कयूं त ॿारनि खे बि, थोरे पेरेंट्स खे बि ऐं जेके असांजी कम्यूनिटी आहे उनखे बि उन्हनि खे ख़बर हुजे त ॿारनि जा हक़ूक़ कहिड़ा आहिनि ऐं माउ पीउ जेको आहे उन्हनि खे कीअं पूरो करे सघे थो। स्ट्रेंथनिंग पार्टिसिपेट ऑर्गेनाइजेशन जीअं त अॼु सॼी दुनिया में ॿारनि जो ॾींहुं मल्हायो पियो वञे, ॿारनि जे ॾींहं जे मल्हाइण जे हवाले सां सिर्फ़ु ॿ टे ॻाल्हियूं कंदुमि जेके बुनियादी आहिनि, त उन्हनि जो ख़्यालु रखी ऐं उहो ॿारनि खे हक़ु ॾिनो वञे। सभ खां पहिरियों जेको ॿार जो हक़ु शुरू थो थिए उहो उनजी न्यूट्रिशन जो आहे, जेको माउ जे पेट। आलमी ॾींहुं आहे, ॿारनि जे तहफ़ुज़ जो आलमी ॾींहुं आहे। ॿारनि खे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾियारण जे लाइ असां हर साल वांगुरु हिन साल बि रैली कढी आहे ऐं हिन साल बि जेको आहे सो असांखे ॿारनि खे आगाही ॾियणी आहे त जेको आहे सो ॿार जो तहफ़ुज़ कीअं कजे, ॿारनि जो हक़ूक़ कहिड़ा आहिनि, तालीम जा हक़ कहिड़ा आहिनि, घर में ॿारनि जा घर में कहिड़ा जेको आहे सो हुन जा हक़ आहिनि, माउ पीउ ते जेको आहे सो ॿारनि जा कहिड़ा हक़ आहिनि। उस्ताद पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो पंहिंजे शागिर्दनि खे जेको आहे सो अवेयरनेस ॾियनि त जेको आहे सो पंहिंजा उन्हनि जा हक़ उन्हनि खे सेखारनि त जेको आहे ॿार जो तहफ़ुज़ थी सघे। मैडम